अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़मी बलीकार आवा यासिर अहमद वो स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजज़ियाकार अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, ख्वाजा आसिफ साहब पहिरां त शहबाज़ शरीफ़ साहब जेको आहे वो कैबिनेट में अप्रूवल वरितो एपेक्स कमेटी में जेका मीटिंग खां पोइ जेका अज़्म इस्तेहकाम पाकिस्तान जेको हिकिड़ो ऑपरेशन ठाहियो वियो हुनजे लाइ पोइ चयो वियो त इहो ऑपरेशन कोई एॾो वॾो ग्रैंड स्केल ऑपरेशन न आहे। IBOs उन्हनि खे उहो तेज़ कयो वेंदो, जेके इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन हूंदा आहिनि नंढा नंढा उन्हनि खे तेज़ कयो वेंदो। पर ख्वाजा आसिफ साहब गॾो गॾु कुझु ॻाल्हियूं कयूं आहिनि। ख्वाजा आसिफ साहब चवनि था त पिया JUI PTI खे पंहिंजे वोट ANP खे पंहिंजे वोट बैंक जे हिसाब सां न मुल्क लाइ स्टैंड वठणु खपे ऐं ऑपरेशन्स जेको आहे उहो फोकस्ड हूंदो बलोचिस्तान ऐं KPK में। पर उन्हनि गॾो गॾु इहा ॻाल्हि कई त जेको इमरान ख़ान तालिबान खे घुरायो हुयो उहो जनरल फैज़ हमीद ऐं जनरल बाजवा इमरान ख़ान जे चवण ते कयो हुयो, न कोई पंहिंजे चवण ते। ऐं चवनि था त कोर्ट्स जो तमामु घणो साथ खपंदो अगरि हिन ऑपरेशन खे सक्सेसफुल करिणो आहे त। ॾिसो, मूंखे ॻाल्हि सम्झ न पई अचे त अगरि त ही ग्रैंड स्केल ऑपरेशन जीअं पहिरें ॾींहुं अनाउंस थियो त ज़ाहिर आहे उहो ऑपरेशन त पोइ हिकिड़ी वॾी मास उनमें इंटरनल डिस्प्लेसमेंट IDPs बि क्रिएट थींदा आहिनि जेके नकल मकानी थींदी आहे त परेशानी ज़ाहिर आहे पोइ सिंध खे भोगणो पए थो हुन सां तमामु घणो। अगरि KP में थिए थो त ज़ाहिर आहे उतां सिंध में अचंदा त ॿुधायो वियो। वज़ाहत इहा आई आहे जॾहिं मुख़्तलिफ़ पार्टियुनि ऐं धुरियुनि पारां हिन ऑपरेशन जी मुखालफ़त शुरू थी, चई न ओढ़ो ऑपरेशन कोन्हे जंहिंमें का नकल मकानी थिए या छा थिए, ही इंफॉर्मेशन बेस्ड ऑपरेशन थींदा, IBOs थींदा, यानी इंटेलिजेंस जे थिए। त मुंहिंजो सुवाल वरी उहो ई आहे, उहो त हलनि पिया, उहो किथे बंदि थिया आहिनि ऐं छो बंदि थियनि? ज़ाहिर दहशतगर्दी खे तव्हां हिकिड़ो अची ईअं ॿुहारो फिराए दहशतगर्दनि ख़तमु नथा करे सघो, हलियनि पिया ऐं हलंदा रहंदा ऐं हलणु खपनि। त ही छा कन्फ्यूजन आहे? ही जेको रद्द अमल आयो आहे उन खां पोइ पोइते हटिया आहिनि या ही छा मामिलो आहे? छाकाणि त ॾिसो, अगरि पोइ ऐं ही KP ऐं बलूचिस्तान बेस्ड कीअं थी सघनि था? अगरि पंजाब में बि इहा इंफॉर्मेशन मिलंदी त दहशतगर्द वेठा आहिनि या सिंध में कराची सिंध में या गिलगित बल्तिस्तान किथे बि अगरि इंफॉर्मेशन मिलंदी त दहशतगर्द वेठा आहिनि त छा असां ही इस्तेकाम अज़्म इस्तेकाम वारा हुते न पहुचंदा? ज़ाहिर पहुचंदा। सो मूंखे लॻे थो त उहो जीअं इरादो हो त वरी हिकिड़ो रद्दुल फ़साद या हू जेको ज़रबे अज़ब हिन टाइप जो हिकिड़ो कबो त हुन सां हिकिड़ी नए सिरे जेको कुझु करिणो आहे उन ते पाण नथा ॻाल्हाए सघूं त उहो नए सिर शुरू थी वञे, उनजी शदीद मुखालफ़त थिए पई ऐं ख़ुदि हुकूमती रैंक्स में बि डिफेंड न पिया करे सघनि। हीअ मुंहिंजो ख़्यालु आहे त असांजी इस्टेब्लिशमेंट खे हिकिड़ो ॿियो शिकायत मौजूदा नवाज़ लीग गवर्नमेंट सां थींदी त हू वरी हिकिड़ो दफ़ो हिन जेको असांजी इस्टेब्लिशमेंट जो डेफिनेटली इनिशिएटिव असांजी इस्टेब्लिशमेंट जो हूंदो त हू वरी ऑपरेशन ॾे वञनि पिया ऐं हुननि ज़रूरत महसूसु कई हूंदी त नवाज़ लीग वारा वरी हुनखे डिफेंड न करे सघिया ऐं नवाज़ लीग जा इतिहादी यानी हुकूमत जा इतिहादी पीपल्स पार्टी ऐं MQ बि को शदो मदद सां हिन ऑपरेशन जी हिमायत न पिया कनि त इहो ॻाल्हि मतिलबु को वणी न हूंदी। ज़ाहिर आहे काथे न काथे। बाक़ी बाजवा साहब ऐं जनरल फैज़ हमीद जेको आहे इमरान ख़ान जे चवण ते अफ़गानिस्तान जी पॉलिसी इहो सवाल कंदे तव्हांखे बि खिल अचे पई, मूंखे जवाबु ॾींदे बि खिल पई अचे त ख्वाजा आसिफ बि कंहिंखे इहो ॾिसो, ख्वाजा साहब हिकिड़ो सीनियर पॉलिटिशियन आहे। अफ़गानिस्तान जे बारे में इमरान ख़ान पंहिंजी पॉलिसी हलाईंदो या शहबाज शरीफ़ फॉर दैट मैटर पंहिंजी पॉलिसी हलाईंदो? मुमकिन न आहे न सर। ऐं ओचितो ख्वाजा आसिफ जे दिलि में जेको कल्ह ताईं जनरल अयूब खां वठी ऐं हिननि खे जनरल फैज़ ताईं लटकाइणु हो, तमामु हिननि सख़्तु हिननि जे ख़िलाफ़ु गुफ़्तगू करे रहियो हो, ओचितो हुनखे शायदि ख़्वाब में या कन में कंहिं अची ॿुधायो त सर जी न, तव्हां जनरल बाजवा ऐं जनरल फैज़ खे बि डिफेंड कयो, बसि तव्हांजो टारगेट हुजणु खपे रुगो ख़ान, बाक़ी जेके सो जनरल फैज़ खे बि अॼु ख्वाजा आसिफ डिफेंड पई कनि। हू वीचारनि हुननि त को फ़ैसिलो ई न, हुननि जो फ़ैसिलो ई न हो इमरान ख़ान। हा, इहे फ़ैसिला ज़ाहिर जीअं हींअर सॼा फ़ैसिला शहबाज शरीफ़ करे पियो,
ईअं हुन महिल सॼा फ़ैसिला इमरान ख़ान करे पियो ठीकु आहे चओ था त मञी था वठूं जी छा थो करे सघे माण्हू असां अॻिते हलूं था पिया अॼु जीअं हाणे जीअं मथे लेवल ते ऑपरेशन शजीना मेमण साहब बि चवनि था त हुकूमत जेका आहे वफ़ाक़ी हुकूमत ऑपरेशन या टेररिज़म जे ख़िलाफ़ जेको बि ठाहींदी पर जेका सिंध में अंदरि इहे जेके धाड़ियल गर्दी आहे इहे सभु इहे भई हिकिड़े क़िस्म जी टेरराइज़ आहे सोसाइटी खे टेरराइज़ कई वेठा आहिनि असांजा आसिफ़ ज़रदारी साहब सदर साहब आया कल्ह मीटिंग्स वग़ैरह थियूं उमेद हुई त का क्रैकडाउन या कुझु मतिलबु ख़ैर ज़रदारी साहब जो पंहिंजो जेका प्रेस रिलीज़ आई जंहिंमें कल्ह हल्के फुल्के ते डिस्कस बि कयो हू चवनि था त बसि हीअं ग्रांड जिरगे जी क़िस्म जी ॻाल्हि आहे त माना उन्हनि खे जेको आहे क़ौमी धारा में खणी अचो मुलाक़ातूं माना जी आसिफ़ ज़रदारी साहब जी जेको कल्ह सखर में कमिश्नर ऑफिस में उन्हनि कल्ह बि पाण ते ॻाल्हायो त हुननि गॾिजाणी कई अमन अमान जे हवाले सां पर जेका प्रेस रिलीज़ सरकारी तरह जारी थी उन में चयो वियो त ज़रदारी साहब इहो चयो आहे हुते त हुते जेके जराइम पेशा अफराद हैं बतदरीज उनको भी कौमी धारा में शामिल किया जाए मूंखे सम्झ न आई जी हा त ही जेको ॾोहारी हूंदा आहिनि चाहे हू कच्चे जो धाड़ियल हुजे हू चाहे कराची जो को पोरू फोरू के क्रिमिनल जेको हूंदो आहे हू ज़ाहिरी तरह मुल्क टोड़ण जी त का ॻाल्हि करे न रहियो हूंदो आहे हीउ जेको क़ौमी धारा में शामिल करण वारो इस्तलाह आहे या ही जेके प्रेस कॉन्फ्रेंसिस असां गुज़िरियल 4-5 साल 6 सालनि में ॿुधियूं उहो थींदियूं आहिनि जेके अलहदगी पसंदि तंज़ीमूं जेके मुल्क खे टोड़ण जी ॻाल्हि कनि थियूं बलूचिस्तान या सिंध या जिथे बि त पोइ उन्हनि खां प्रेस कॉन्फ्रेंस कराई वेंदी आहे पोइ चवंदा आहिनि 100 कारकुन जो हैं वो कौमी धारा में शामिल हो गए या जीअं बलोचनि जे लाइ चयो वञे थो जेके अलहदगी पसंदि आहिनि हुते सेपरेटिस्ट आहिनि त जी तव्हां हथियार फिटा कयो ऐं क़ौमी धारा में शामिल थियो हीअ सिंध जा कच्चे जा धाड़ियल कीअं क़ौमी धारा में शामिल थींदा इहा मूंखे ॻाल्हि सम्झ न आई ऐं ॿी ॻाल्हि मूंखे सम्झ न आई असांजी अक़ल बि सम्झ बि घटि आहे त हाउ कम सरदारी उन तस्लीह जो लिखियलु आहे त सरदार जेके आहिनि उहो जिरगो ठाहिनि ऐं हुते कच्चे में हुननि सां ॻाल्हाइनि ऐं कोशिशि कनि त हू हिन में अमन कराइनि त पोइ पुलिस एडमिनिस्ट्रेशन रेंजर्स ही सभु छा आहिनि पोइ कहिड़े कम जी आहे सरकार पोइ अगरि ही त पोइ जेके हाणे त इहो बलूचिस्तान में बि कोन छॾियो वञे थो यस ही कंहिं ज़माने में हाणे त उते बि न आहे ही जेके पुराणो फाटा ऐं ही इलाइक़ा हुआ आज़ादु इलाइक़ा हुआ उते पॉलिटिकल एजेंट्स मुक़ररु थींदा ऐं हू हुते जा जेके ट्राइबल चीफ्स हूंदा हुआ महसूद कबीलो फलाणो काकड़ कबीलो ढमकाणो कबीलो पोइ अगरि को ॾोहो थींदो हो त हुननि कबीलनि जे सरदारनि खे इंगेज कबो इहो अंग्रेज़ दौर में बि थींदो सिंध में मूंखे ॻाल्हि सम्झ न आई त सरदारी जिरगे सां तव्हां धाड़ियलनि खे कीअं ऐं पोइ ही सॼी सिविलियन सरकार ही एडमिनिस्ट्रेशन ही पुलिस ही पोइ कहिड़े कम जी आहे ऐं छा सिंध में को सरदारी निज़ाम आहे ऐं टी ॻाल्हि सिंपल आहे त छा ऐं सभिनी जी ॻाल्हि नथो कयां पर हीअ जेके असांजा सरदार आहिनि हिननि मां हिकिड़े वॾे अंग जी सभिनी जी ॻाल्हि नथो कयां उहो छा पाण हिननि धाड़ियलनि जी पुष्टपराई नथा कनि छा सभु कनि था जी हा पर ईअं इल्ज़ाम त लॻंदा रहिया आहिनि रिसेंटली होम मिनिस्टर जेको अॻूणो हो ब्रिगेडियर हारिस नवाज़ जो केयर टेकर जो 2 चकर चई त ही पाण इन्वॉल्व आहिनि हाणे आउं नथो चाहियां सभु इन्वॉल्व आहिनि त ही ऐं मतिलबु हाणे सिंध जी अमन अमान जी जेका मुस्तक़बिल आहे हाणे असां वटि 4 सरदारनि खे ॾिनो वेंदो त तव्हां भई मसइला हल करायो हिननि खां हथियार फिटा करायो ऐं हिननि खे क़ौमी धारा में शामिल कयो मुंहिंजे लाइ तमामु हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे ऐं मूं त सम्झो हो त ज़रदारी साहिबु सख़्तु एक्शन जी ॻाल्हि थींदी ऐं पोइ पाण खे एक्शन थींदे नज़र ईंदो हीअ त सरदारी कमेटी ठाहिण जी का ॻाल्हि थी वई आहे ॾिसूं केरु केरु सरदार कमेटी में शामिल ज़ाहिर सरकार कंदी सिंध सरकार कंदी हुननि खे शामिल कमेटी में पोइ उहो शायदि सरदार लंघी वेंदा हिननि धाड़ियलनि वटि ऐं पोइ हिननि खां हथियार फिटा कराईंदा ऐं सभु ईअं ई त पोइ पलप हूंदी आहे न अहिड़ा मामला MQM सां जॾहिं कराची में ईअं ई त डील कयो वेंदो हुयो न त कुझु माण्हू गॾु थियो बसि ठीकु आहे सर ॾिसो न ईअं न आहे कराची MQM हिकिड़ो फसाड हो हिकिड़ो लिबादो हुन हिकिड़ी सियासी पार्टी जो ओढ़ियल हो ऐं माण्हुनि खे वोट बि ॾींदा यस यस त मजबूरी इहा हुई हुननि खे हुननि जे अंदरि दहशतगर्द बि हुआ ॾोहारी बि हुआ MQM जे अंदरि पर हुननि जो फेस जेको हुननि मथां लेबल हयल हो त असीं सियासी पार्टी आहियूं
ऐं हुननि खे माण्हू वोट बि ॾींदा, हुननि जा MNA MPs चूंडबा हुआ। धाड़ेलनि जी कहिड़ी सियासी हू आहे, शिकल कहिड़ी आहे? न समाजी का शिकल आहे, सिर्फ़ु समाजी इहा ई शिकल आहे त धाड़ेल आहिनि या ॾोहारी आहिनि, या कराची जो हिकिड़ो जेको फोरू आहिनि या हीअ जेके स्ट्रीट क्राइम कनि था, छा इन्हनि खे हाणे छा चइजे त कराची जा काउंसलर ऐं मेयर वञी हिननि खे डेलीगेशन ठाहे वठी? इहो ई तरीक़ो थियो न, बसि होॾे बि जेको थिए थो त पोइ हिते बि इहो ई तरीक़ो थियणु खपे। पोइ सभु माना हिकिड़ो सुवालु ज़हन में अचे थो त छा मतिलबु इतने चवणु न खपे, पर एतिरा एडहॉक क़िस्म जा फ़ैसिला आहिनि जो न सर, आऊं कंहिंजे बि विज़डम या उनजी जेका सोच सां आऊं हुननि जी पंहिंजी मर्ज़ी आहे, लेकिन आऊं इहे सिर्फ़ु ॻाल्हि आहे त हिन में एडहॉकिज़म बि न आहे। मां हिन खे को आर्ज़ी हल बि नथो सम्झां। कीअं हल थींदो? आर्ज़ी हल हू थी सघे थो तव्हां बिरादरी जा तकरार बंदि कराए छॾियो, हीअ जेको जिरगा ठाहे ऐं हीअ करे, हीअ तव्हां वञी बिरादरियुनि जा तकरार जेके आहिनि, हा आर्ज़ी इन करे चवां थो त वरी अगरि साल ॾेढ खां पोइ विढ़ंदा त उहो जिरगो उन्हनि खे छा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जी तौहीन अदालत जी सज़ा त कोन ॾींदो, नथो ॾेई सघे, वरी हिकिड़ो ॿियो जिरगो थींदो। ऐं खोड़ दफ़े ईअं थियो आहे, बिरादरियूं विढ़नि थियूं, 200 माण्हू मरनि था, वरी 2 साल 5 साल माठार थिए थी, वरी विढ़नि था, वरी को ॿिया विढ़णु शुरू कजे। बट देन इवन हू हिकिड़ो आर्ज़ी एडहॉक सोल्यूशन आहे। धाड़ेलनि सां कीअं इहो सोल्यूशन अप्लाई थींदो मूंखे सम्झ नथी अचे। बसि स्टैंडर्डाइज़ थी वेंदा न। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पोइ अगरि तव्हां हिकिड़ो सरदार जेको आहे उहो अगरि पंहिंजी उताक ते या पंहिंजे बंगले ते इलाइक़े जा 10 मोतबर धाड़ेल घुराए थो ऐं SP उते वञे थी त SP खे चए थो ख़बरदार हिन खे हथ खयों अथई, यस एग्ज़ैक्टली, मां अञा हिननि सां नेगोशिएट कयां पियो। यस एग्ज़ैक्टली। त पोइ SP ॿाहिरि वेठो हूंदो, धाड़ेल अंदरि बंगले में वेठा हूंदा। स्टेट जी आई त वैल्यू बची आहे हिन वक़्तु छा चइजे, अॻिते हलंदा पिया। ऐं पंहिंजी ॻाल्हि हले पई ख्वाजा आसिफ़ जे हवाले सां। ख्वाजा आसिफ़ खे ज़रा उन JUIL जो नालो बि खयों त JUI जेको आहे उहो सियासी पंहिंजो न करे, त हाफ़िज़ अब्दुल्ला साहब जो त जेके JUI जे स्पोक्स पर्सन उहे चवनि था ख्वाजा आसिफ़ जो एतिरो कद ई न आहे जो मौलाना फज़ल रहमान जी ॻाल्हियुनि खे सम्झी ऐं ॻाल्हाए। ठीकु आहे, कद त हिक ॿिए खे ॿुधाईंदा, केरु 6 फुट जो आहे, कोई 7 फुट जो आहे, उन बहस में कदनि ते त नथा वञूं, लेकिन ख्वाजा आसिफ़ जी ॻाल्हियूं छा थो करे? हा, इहा ॻाल्हि ज़ाहिर हुकूमत में आहे त हू जेका बि हुकूमती पॉलिसी आहे उनजी मुखालफ़त जेको बि कंदो उनखे हू इहो ई चवंदो जेको हुन ख्वाजा आसिफ़ चयो आहे। लेकिन सही मुल्क ऐं क़ौम इहो अलाए छो ख्वाजा आसिफ़ वारा जॾहिं अपोज़िशन में हुआ त पोइ हू जेका हुकूमती पॉलिसीज़ जी मुखालफ़त करे रहिया, इस्टेब्लिशमेंट सां टकराव में अची रहिया, त उहो मुल्क ऐं क़ौम जो मुफ़ाद में हो। ऑपरेशन जी मुखालफ़त कंदा रहिया, ऑपरेशन जी मुखालफ़त कंदा रहिया, उहो सही हो। हुकूमत में अचनि था त बिल्कुलु 360 ते मौक़ुफ़ मटिजी वञे थो। अच्छा, पर कुझु माण्हू हिन मां इहो हो बि कढनि था त हीअ जेको अचानक सां वापसि थिए थो या अचानक सां हीअ जेका इस्तेहकाम अज़्म इस्तेहकाम पाकिस्तान जी ॻाल्हि निकिती आहे ऑपरेशन जी, त इट्स नॉट, चवनि था त इट्स नॉट रिस्ट्रिक्टेड, कुझु तज़ियाकार कल्ह वेठा प्रोग्राम, इट्स नॉट रिस्ट्रिक्टेड टू जस्ट टेररिज़म, पॉलिटिकल बि एलिमेंट हिन में इन्वॉल्व थींदो। ॾिसो न, जॾहिं ॻाल्हि थी मूं बि पहिरें ॿुधो त अज़्म इस्तेहकाम आहे, हा अज़्म इस्तेहकाम आहे, त मूं चयो बसि पोइ हिन इस्तेहकाम त हर फील्ड में आणण जी ज़रूरत आहे। असां वटि मईशत में इस्तेहकाम आणण जी ज़रूरत आहे, असां वटि सियासत में इस्तेहकाम आणण जी ज़रूरत आहे, असां वटि हीअ जेको शदीद सोसाइटी में पोलराइज़ेशन आहे हिन में इस्तेहकाम आणण जी ज़रूरत आहे, ऑफकोर्स टेररिज़म में जे हवाले सां इस्तेहकाम आणण जी ज़रूरत आहे। पोइ बाद में चयो न ही इंफॉर्मेशन बेस्ड ऑपरेशन हूंदा, त इंफॉर्मेशन बेस्ड ऑपरेशन त सिर्फ़ु ख़ैर सियासत ते बि थी सघंदा। कॉलेज बाकर पिताफ़ी दाद लगारी मां जी, पिताफ़ी साहब छा चवणु चाहींदा? असांजो साईं इहो सुवालु आहे अली काज़ी साहिब खां कि जहिड़नि जो जेको जड़ आहे, असल जड़ जेको सिंध में जड़नि जो आहे उहो आहे कारोकारी सिस्टम जो, छो जो हितां जेके जहिड़ा जेको उथंदा आहिनि, इन जड़ खे असल ख़तमु कयो, कॾहिं ख़तमु कयो वेंदो? अगरि इनखे ख़तमु कयो वेंदो मां सम्झां थो सिंध जा जेके तकरार आहिनि जहिड़नि इहे ख़तमु थींदा। ठीकु आहे साईं। पिताफ़ी साहिब बिल्कुलु इहो बि हिकिड़ो जेको आहे वॾो फितनो आहे, ऐं हिन में अक्सर जेको आहे उहो जेका असां वटि क़तल कंदा आहिनि उहे चाचा मामा सौट मासात भाउ मुड़ुसु पीउ खे घटि गैरत ईंदी आहे, हिननि खे वधीक अची वेंदी आहे, त उनमें पोयां मुफ़ादात हूंदा आहिनि, पाण सभु सम्झूं था। पर ईअं न बि आहे, कई हीअ जेके बिरादरी जा तकरार आहिनि हिन जे पोयां
टके जी ॻाल्हि उहा भेल थी, तव्हांजी ॿकरियूं छो अची वियूं, मेंह छो आई, या पोयां प्रॉपर्टी जो झड़ो हूंदो आहे। हिकु शिकारपुर में हिकिड़ो वॾो तकरार हलंदड़ हो, उन में ॻाल्हि हुई त हू मच्छी जी ढंढ हुई, करोड़े रुपयनि जी मच्छी हुई, हुन में झड़ो हुन ते हो, पर नालो हुनखे बिरादरी जो ॾिनो वियो। त ईअं बि थींदो आहे त मुख़्तलिफ़ ज़ाती मुफ़ादात भोतारनि जा हुजनि था 99%। त उन में हू फ़िलहालु हुनखे बिरादरी जो रंग ॾेई छॾीनि था। इहो बि थिए थो। पर तव्हां जेकी ॻाल्हि कयो था कारोकारी, उहो बि बिल्कुलु हिकिड़ो जेको मतिलबु उहो बि हिकिड़ो वॾो फैक्टर आहे। लेकिन हीअ सभु तव्हां चओ था ख़तमु करे छॾियो, पिताफ़ी साहिबु इहो त ॿुधाए कीअं ख़तमु करे छॾियो? चसिन में जेके आहिनि हिननि खे छा मेड़मित करे वञी चइजे त यार इहे न मारियो माइयुनि खे, माण्हुनि खे, इहे छा था कयो? सही कानून जी हुकुमरानी अचणु ॾियो। जॾहिं इहो मतिलबु आऊं चाहियां थो त कारोकारी जो केस जेको आहे उहो फ़रियादी सरकार हुजणु खपे, जीअं हुन में को बि फ़ैसिलो न थी सघे। अगरि SHO जी मदियत में केस दाख़िल थींदो कारोकारी जो स्टेट, त पोइ स्टेट सां कहिड़ी उहो कंदा, कॉम्प्रोमाइज़ थी न सघंदो। छाकाणि हींअर हुन माण्हू खे ख़बर आहे त आऊं माण्हू मारींदुसि, माई मारींदुसि पंहिंजी, हुननि जो माण्हू मारींदुसि, पोइ ही 6 महीना साल खां पोइ ही जिरगो थींदो, फ़ैसिलो थींदो, पोइ चवंदा बाबा ठीकु आहे थी वियो, गैरत में मारे छॾियो। पर अगरि सरकार हुन में फ़रियादी हूंदी, पोइ ॾिसो केतिरी कारोकारी थिए थी। उहे चवनि था त कंहिं ज़माने में हिते जेकबाबाद आहे, हिन अलाए कहिड़े न के ॿिए हो, सॉरी हिन के ॿिए अंग्रेज़ ब्रिटिशर हो, हुन अहिड़ो हुकुम जारी कयो त उन खां पोइ काफ़ी अरसे ताईं कारोकारी न थींदी हुते। हिते वरी सरकार जेको पंहिंजी मुद्दत में केस दाख़िल करे बि थी, उहे बि त वरी पोइ अहिड़ा सुहिणा आहिनि जीअं डाची जो जेको गंग वॾी वई, उहो त ज़रूरी हो न त अगरि फ़रियादी जी फ़रियाद वरिती वञे हा त पोइ पंहिंजो माण्हू हुन ज़द में अची वञे हा। उहो नथा कनि FIR, हालांकि कोर्ट जो हुकुम अची वियो, कोर्ट जो हुकुम बि अची वियो, पर न साईं पुलिस जो टसे मस बि नथी थिए पुलिस। ऐं पंहिंजी अॼु बजट जो जेको इजलास हलनि था पिया, बजट इजलास, बिलावल साहब असेंबली में हुया। हूअं त पीपुल्स पार्टी मुखालफ़त करे थी बजट जी, पर इहो ख़बरूं बि अचनि थियूं त पीपुल्स पार्टी ओके करे छॾियो आहे, सॼो बजट वग़ैरह त अप्रूवल थींदो हर शइ। पर अॼु वरी बिलावल साहब भड़की पिया त नैब न हलंदी, नैब हूंदी त मईशत न हलंदी, नैब खे बंदि करिणो पवंदो हर हाल में। हू वरी उहा ई ॻाल्हि कंदा त बजट जेको आहे उहो बाबू ठाहियो, फॉर द बाबू, बाय द बाबू एंड ऑफ द बाबू आहे। बिलावल साहिब हीअ जेको नैब वारी ॻाल्हि कई बिल्कुलु सही आहे। आसिफ़ ज़रदारी साहिब जो जुमिलो जॾहिं अपोज़िशन में हुआ, उहो चवंदा त अगरि शायदि ख़ाकान अब्बासी बि चवंदा, शायदि ख़ाकान त बाद में चयो, पर आसिफ़ ज़रदारी पहिरीं चयो त नैब ऐं मुल्क मईशत नथा गॾु हली सघनि। के हद ताईं मतिलबु काफ़ी माण्हू आसिफ़ ज़रदारी साहिब सां इतफ़ाक़ कंदा छाकाणि नैब हिकिड़ो टूल हो फॉर विक्टिमाइज़ेशन, ऐं कारोबारी माण्हू सभु बदिजंदा आहिनि, सभु हिकिड़ो सहमियल रहंदा। हाणे छाकाणि त नवाज़ लीग पाण पावर में अची वई आहे, ऐं हाणे नैब खे हाणे तव्हां ॾिसो वरी वापसि हुनखे पावर्स बि मिली आहे, त बिलावल साहब जो मौक़िफ़ त ठीकु आहे असूली तौर ते, लेकिन छा बसि रुगो असेंबली में तकरीर ताईं मामिलो थींदो, ॿियो त कुझु कोन थींदो। हुकूमत में आयो त तव्हां नैब थोरी ख़तमु कंदो, तव्हां अपोज़िशन में हूंदो त तव्हां नैब जे ख़ात्मे जी ॻाल्हि कंदो। त बिलावल साहिब जी जेको मौक़िफ़ आहे उहो असूली तौर ते बिल्कुलु दुरुस्त आहे, ख़तमु थियणु खपे नैब। अगरि तव्हांजो भई तव्हां अपोज़िशन में वेही रड़ियूं कंदा हो त हीअ ख़तमु थियणु खपे, त हाणे छो नथा ख़तमु कयो? त हाणे बि अपोज़िशन वारी तकरीरूं थियूं इहे त असेंबली में तव्हां त हालांकि इन्फ्लुएंस करे सघो। उहो ॿी ॻाल्हि जेका बिलावल ज़रदारी भुट्टो ज़रदारी कई, बाय द बाबू ऑफ द बाबू वॉज द मतिलबु जस्ट लोकल बाबूज़ और बाबूज़ ऑफ IMF ऑल्सो। उहो त शिवा शरीफ़ साहब पाण मञनि था पिया त IMF खां अलावा इहो बजट ठही न पियो सघे, असां IMF सां गॾु ई ठाहियो आहे, ऐं उमेद आहे त का ख़ुशख़बरी अची वेंदी आहे। सो हाणे सुवाल इहो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब चए थो त हीअ बाबूनि जो ठहियलु आहे, यानी ब्यूरोक्रेट्स जो, कामोरनि जो, त छा हिन बाबू मेड इन बाबू बजट खे बिलावल साहब ऐं पीपुल्स पार्टी पास कराईंदी? ऐं अगरि पास कराईंदी त हीअ त पर क्या ये खुला तज़ाद नहीं होगा? पोइ तव्हांजो बजट थियो, पोइ त तव्हांजो ई बजट थियो, पोइ बाबूअनि जो त न थियो, तव्हांजो बजट थियो, तव्हां मंज़ूर कयो आहे। ठाहिणु बाबूअनि जो वस हो, मंज़ूर करणु न करणु तव्हांजो वस आहे, न कयो मंज़ूर त थींदो, आप बि इधर मैं बि इधर। लेकिन बिलावल साहब पंहिंजी हिकिड़ी अलॻि
पोज़ीशनिंग सियासी शनाख़्त ऐं हू रखणु चाहे थो ऐं हू मूंखे किथे किथे ईअं महसूसु थिए थो मूं वटि को इंफॉर्मेशन न आहे त बिलावल साहब ऐं किथे किथे मतिलबु बिल्कुलु अलॻि लाइन वठे पियो जेको इन द फ्यूचर जेको पार्टी जी उहो नज़र नथी अचे जी अच्छा वक़्तु रहूं अॼु सुप्रीम कोर्ट में आर्ग्यूमेंट्स थिया वरी सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे या PTI खे रिज़र्व सीटूं मिलणियूं आहिनि न मिलणियूं आहिनि पर काज़ी फ़ाइज़ी साहब जा रिमार्क्स आहिनि त जॾहिं लिस्ट सबमिट न कराई आहे त पोइ तव्हांखे इनाम कीअं मिलंदो प्राइज़ बॉन्ड अगरि तव्हां वरितो ई न आहे त पोइ इनाम कीअं मिलंदो फ़ाइज़ साहब चीफ जस्टिस आहिनि तमामु मोतबर क़ाबिल एहतराम ऐं चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट आहिनि रिटायर करे था थियनि अक्टूबर ठीकु छाकाणि त ज़ाहिर मतिलबु भाई साहब रिटायरमेंट बि त क्वेश्चन मार्क काफ़ी पोइ जेके तज्ज़िया ऐं तबसरा अमूमन असां वटि जेको हूंदा आहिनि उहो पोइ रिटायरमेंट खां पोइ शुरू थी वेंदा आहिनि माण्हू पर आऊं काई साहब जेको चवनि पिया हुननि जो मौक़ुफ़ ज़ाहिर हिकिड़ो रिमार्क आहे चीफ जस्टिस आहिनि पाकिस्तान जा लेकिन मतिलबु जजमेंट जेको आहे उहो ही डिले त नथो थी सघे फुल कोर्ट में अची वियो आहे हाणे हिकिड़े पासे थियणो आहे ऐं फ़ैसिलो छा ईंदो आहे अमूमन इहो ईंदो ऐं ज़ाहिर उहो सबजुडिस आहे उन ते न पियो कयां त कहिड़ो अचणु खपे कहिड़ो न अचणु खपे लेकिन अमूमन छा थींदो आहे त यानी के या जेको फ़रियाद थी आहे उनखे मञियो वेंदो आहे त हा हीअ फ़रियाद दुरुस्त आहे या फ़रियाद रद्द थी वेंदी आहे सो हिन केस में फ़रियाद आहे त ही सीटूं जेके रिज़र्व सीटूं आहिनि इहे सुन्नी तहरीक खे मिलणु खपनि सो फ़ैसिलो या ईंदो त सुन्नी तहरीक / PTI खे मिलंदियूं या न मिलंदियूं टियों फ़ैसिलो त ख़ुदा ख़बर अदालत सगोरी जो इस्तेकाक आहे जेको वणे फ़ैसिलो करे लेकिन आउं सम्झां थो ॿिन्ही सूरतनि में हिन फ़ैसिले जो पाकिस्तान जी सियासत ऐं सियासत जा ईंदड़ महीननि काफ़ी गहरो असरु पवंदो माण्हू हिन केस खे डिफरेंटली ॾिसनि पिया हिन जो सिर्फ़ु लीगल पासो ॾिसनि पिया हिन जो पॉलिटिकल पासो ॾिसनि पिया कॉलर वठी वठूं पर हिकिड़ो सवालु आहे एडवोकेट महफ़ूज़ शेख हैदराबाद मां जी शेख साहब छा चवणु चाहींदा हैदराबाद में एतिरी लोड शेडिंग हैदराबाद हिकिड़ो सेकंड लार्जेस्ट जेको आहे सिटी आहे हुन में एतिरी लोड शेडिंग उन सबबु माण्हू मरी रहिया आहिनि त इन जी छा चवणु चाहींदो तव्हां त एतिरी छो लोड शेडिंग आहे एतिरो त कॾहिं बि न आहे थियो हैदराबाद में ठीकु साईं लोड शेडिंग गर्मी बि उरूज ते ऐं लोड शेडिंग बि उरूज ते हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे पारो वञी कराची में त कल्ह चवनि था 50 खे वञी 51 फील लाइक थी वियो एग्ज़ैक्टली सो एतिरी हैदराबाद में बि शदीद गर्मी ऐं इंटीरियर सॼे सिंध में ऐं लोड शेडिंग बि उरूज ते आहे पर से असां वटि KP त न आहे न उते त हू हलिया वञनि था ट्रांसमिशन सेंटर हू जेको हुननि जा हुजनि था छा चइबो ग्रिड स्टेशन हा त ग्रिड स्टेशन्स पहुची वञनि था असां वटि त ज़ाहिर ईअं कोन थो थी सघे सो असांखे बर्दाश्त करिणो आहे शेख साहब ॿियो त को तरीक़ो कोन्हे ऐं मतिलबु ख़ुशी सां बर्दाश्त कयो या ॾुखोयल थी कयो हैदराबाद तव्हां बिल्कुलु चयो त ॿियो नंबर वॾो शहर आहे सिंध जो ऐं कंहिं ज़माने में पाकिस्तान जो 3 नंबर हूंदो पर हाणे फैसलाबाद खां नंढो थी वियो आहे पर अॼु मूं मोहतरमा अज़रा पेचियो साहिबा खे हेल्थ मिनिस्टर खे असेंबली में न्यूज़ में ॾिठी पई हुननि जी क्लिप त हू चवनि पियूं त हुते बंस वार्ड अलाए छा कहिड़ो वार्ड ही न हू जेको हूंदो आहे ट्रामा सेंटर अलाए बंस वार्ड कंहिंजो ज़िक्र थियो त असां खोलियो हो हैदराबाद में पर हू हली न सघियो त मूंखे हाणे आउं त कंहिं पोज़ीशन में न आहियां सवाल करण लाइ असेंबली में त मेंबरनि खे पुछिणो आहे छो न हली सघियो अगरि ऐं जेके न हिन में अहिड़ी कहिड़ी वॾी साइंस हुई जेको कराची में हली सघे पई ऐं हैदराबाद या सखर या लाड़काणे में न पियो हली सघे त उहो जेके न हलाए सघिया उन्हनि जे ख़िलाफ़ु कहिड़ी तादीबी कार्रवाई थी ज़ाहिर उहो को हैदराबाद पुलिस या हैदराबाद इरीगेशन डिपार्टमेंट या एजुकेशन डिपार्टमेंट त न हेल्थ डिपार्टमेंट जा माण्हू इनखे हलाइणो हो न त अगरि उहो न हलाए सघिया त उनजे ख़िलाफ़ु तादीबी कार्रवाई कहिड़ी थी सो बिल्कुलु शेख साहब बर्दाश्त कयो जेको हल न आहिनि अच्छा जेका तव्हां ॻाल्हि कयो था त सूरत हाल हिन जजमेंट सां टिकियल आहे त जजमेंट सां वाक़ई टिकियल आहिनि अगरि 3 सूरत हाल माण्हू चवनि था त या त
हिकिड़े माण्हू खे मिले सुन्नी इताद काउंसिल वारनि खे PTI वारनि खे फ़ैसिलो हले वञे उन्हनि जे हक़ में त सीटूं उन्हनि खे मिलनि अगरि सीटूं कंहिंखे सीटूं न आहिनि ॾियणियूं उन्हनि खे त पोइ सवाल रहे थो सीटूं कंहिंखे मिलंदियूं या न मिलंदियूं छो जो प्रपोर्शनल रिप्रेज़ेंटेशन वारो मामिलो अगरि कंहिंखे बि नथी मिलनि पोइ त इहो वरी हिकिड़ो क्वेश्चन कॉन्स्टिट्यूशनल क्वेश्चन घुरी थो वञे पर अगरि हुननि खे ॾेई था छॾनि गवर्नमेंट खे जेको पहिरियां हुयूं उन्हनि वटि त पोइ त हिकिड़ो वॾो पंडोरा बॉक्स खुली थो वञे न छो जो गवर्नमेंट त पहिरियां ई अनाउंस करे चुकी आहे त असां सभिनी जजिस जी 3 साल एज वधाइण वञूं था पिया त पोइ उहा त कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट क्लियर थी वेंदी न आउं इहो नथो चवां त हिन में को हिन जो जुडिशियल फ्रंट ते छा मामिलो थींदो आउं त हिकिड़ी ॻाल्हि इहा चवां पियो त जीअं तव्हां चयो त या सुन्नी तहत खे PTI खे मिलंदियूं या जीअं आहे तीअं रहंदो किसो ऐं जीअं आहे तीअं रहंदो सां मुराद इहो थी वई त पोइ क़ौमी असैम्बली में पार्लियामेंट में हुकूमती धुर वटि 2/3 जी अक्सरियत बरक़रार रहंदी उहो बरक़रार रहंदी त पोइ जेके वणे अमेंडमेंट्स करे वठनि जीअं तव्हां चयो त अगरि जजिस जी उमिरि वधाइण चई चुका आहिनि पाण लॉ मिनिस्टर पहिरियां अच्छा चई चुका पहिरियां चई चुका आहिनि ठीकु आहे पर हींअर नथा करे सघनि हीअं नथा करे सघनि छो जो हीअं नथा करे सघनि ऐं अगरि सीटूं न वयूं हुकूमती धुर वटि पोइ बि नथा करे सघनि त बि नथा करे सघनि सो वॾो इंट्रस्टिंग सूरत हाल डेवलप थी सघे थी इन खां पोइ हाणे छा छा चई सघिजे थो छा काॾे वञे आहे त कोर्ट्स में इंट्रस्टिंग डेवलपमेंट अॼु जस्टिस बाबर सत्तार जेका आहे ऑडियो लीक्स जी जेका आहे इलाही इहो वॾो इंट्रस्टिंग मामिलो आहे जेको उन्हनि टेलीकॉम कंपनीज़ ते बैन हणी छॾियो आहे त तव्हां हिननि खे जेको आहे ऑडियो नथा उन ते TTP बि जेको आहे हिकिड़ो एलामियो जारी कयो आहे त ॾाढो सुठी जजमेंट आहे छो जो उन्हनि खे फेवर करे थी एट द एंड ऑफ द डे इंटेलिजेंस एजेंसीज़ खे त अॼु AG साहब जेके आहिनि उहे पहुता त असांखे इहो ख़तमु करे मतिलबु इहो ख़तमु कई वञे जजमेंट छो जो उन्हनि आर्ग्यूमेंट्स वग़ैरह ॾिना सभु कुझु त जस्टिस बाबर सत्तार साहब हल्के फुल्के अल्फाज़ में रिजेक्ट ई करे छॾियो उन्हनि चयो त वञो सुप्रीम कोर्ट मां कलदम कराए अचो ॾिसो ॻाल्हि इहा आहे त टेलीकॉम जेके कंपनीज़ आहिनि हाणे केरु वञे थो हुननि वटि रिकॉर्डिंग लाइ अॼुकल्ह सॉफ्टवेयर्स मौजूदु आहिनि छा आहिनि एतिरा हाईली सोफिस्टिकेटेड सॉफ्टवेयर्स आहिनि अगरि कंहिंजो फ़ोन रिकॉर्ड करिणो हुजे त हू दुनिया जे कंहिं मुल्क मां बि वेही हिते तव्हांजो फ़ोन हैक करे सघे थो जी हा त इहो टेलीकॉम कंपनीज़ मां केरु कराईंदो आहे कराईंदो आहे छा केरु कराईंदा हूंदा तॾहिं त AG साहब बि पहुता आहिनि चयो था त न असांखे इहो हटाए ॾियो इहो मतिलबु ऑर्डर कलदम कराए ॾियो पर नथो सम्झ में ॻाल्हि नथी अचे ऐं जब आहे त हालात अहिड़ी लॻी पई न त छा चइजे त माना गवर्नमेंट जेका आहे उहा हिन हालात में जीअं ख्वाजा साहिब साहब चवनि था त कोर्ट्स जी असांखे मदद खपंदी अगरि इस्तेहकाम अज़्म इस्तेहकाम न त अगरि कोर्ट्स मां त न कई त मुफ़ीद न थींदो ऑपरेशन ख्वाजा साहिब जो चवणु त छा कोर्ट्स मां छा एक्सपेक्टेशन सर ॾिसो हीअ हिकिड़ी जेको एग्ज़ीक्यूटिव हूंदी आहे हुनजी हिकिड़ी अजीब व ग़रीब इहा ख़्वाहिश या फरमाइश या सोच हूंदी आहे जेका ख़ासि तरह टी दुनिया जे मुल्कनि में हूंदी आहे त छाकाणि त असीं मुल्क ऐं क़ौम लाइ तमामु अज़ीम कमु करे रहिया आहियूं तंहिंजे करे अदलिया खे मामलनि खे हुकूमती अख सां ॾिसणु खपे इहा ख़्वाहिश का न नई आहे न को ही पुराणी ख़्वाहिश हर एग्ज़ीक्यूटिव हर हुकूमती माण्हुनि खे हूंदी आहे चाहे टी दुनिया जे मुल्कनि में फर्स्ट वर्ल्ड में इहो ख़्वाहिश नथा रखी सघनि त अदलिया मामलनि खे असांजी अख सां ॾिसे त हीउ पाकिस्तान जे मुफ़ाद में आहे छाकाणि त छो मुफ़ाद में आहे छाकाणि त असां फ़ैसिलो कयो आहे काबीना में तंहिंजे करे अदालत बि उनखे उहे ॾिसे असां अगरि माण्हू गुम करे छॾियो आहे त असांखे ख़बर आहे असां छो गुम कयो आहे तंहिंजे करे अदलिया उन ते माठ करे वञे असां अगरि हीअं करे छॾियो आहे हीअ टैक्स हणी छॾियो आहे त बसि असांखे ख़बर आहे असां छो हणी छॾियो आहे असां अगरि फलाणो कमु करे पर देन जुडिशरी दुनिया में या ह्यूमन एवोल्यूशन में जेको हुकूमती मुल्की कार वहिंवार हलाइण जा जेके हिकिड़े समय सालनि में हिकिड़ो प्रोसेस डेवलप थियो आहे त उनमें जुडिशरी खे इन करे वजूद में आंदो वियो ऐं हुन सां गॾु इंडिपेंडेंट जुडिशरी जो कॉन्सेप्ट आयो त भई हीअ हिकिड़ा ग़ैर जानबदार माण्हू हूंदा जेको वेही इहो मुआज़नो कंदा त एग्ज़ीक्यूटिव चाहे हू हिकिड़ो ASI खां वठी प्राइम मिनिस्टर ताईं हू जेको कुझु कनि पिया हू जेको रिटन कानून आहे मुल्क में आइन आहे हुनजी रूह मूजिबि कनि पिया न पिया कनि हाणे हिते बि जेको हीउ बहस हले पियो हिन में बि जेको हू रिज़र्व सीट वारो हुन में बि जेको जस्टिस मुनीब साहब जो रिमार्क्स अचनि था त भई तव्हां रूह त ॾिसो न हिन ॻाल्हि जी तव्हां रुॻो हिन ॻाल्हि ते आयो त भई हू लिस्ट ॾिनी न ॾिनी अलिफ थियो न थियो रूह त ॾिसो न हीअ कंहिंजा माण्हू आहिनि सभिनी सॼी दुनिया खे ख़बर आहे न
वोट उन्हनि खे छाते मिलियो आहे सॼी दुनिया खे ख़बर आहे, पर आहे त सही न जस्टिस अतर मिनल सां। पर पोइ हाणे सभु अगरि इहो फ़ैसिलो हक़ में नथो अचे त पोइ छा उमेदु लॻाइजे त पोइ माना ठीकु आहे न, पोइ त जेके ॻाल्हियूं हलनि पियूं त को अंदेशो आहे का सिस्टम रिवर्स या अहिड़ी का ॻाल्हि, पोइ त मिटी पायो। न न न सर न न न न न ईअं न आहे, ईअं न आहे। इंसां हिकिड़ो हीउ जेको रस्तो निकिरे पियो त हिन सॼे क्राइसिस मां हिकिड़ो इज़त भरियो रस्तो निकिरे पियो, उहो सिर्फ़ु ख़तमु थींदो। बाक़ी त भई ठीकु आहे, मामलनि खे ठीकु करे वठो। यस यस या या लेकिन अगरि तमामु मामलात पर्सनल आहिनि, ज़िद बहस आहे, पर आउं नथो सम्झां, आउं अञा बि सम्झां थो। ॾिसो हीउ जेको थियणु शुरू थियो आहे न, ही बलूचिस्तान में बि इतिहाद ठहियो आहे। हाणे मौलाना फज़ल रहमान बि JU आहे, हुन बलूचिस्तान वारी 6 जमाती में शामिल आहे। हीउ जेको PTI वारो 6 जमाती इतिहाद आहे, हुन में न आयो आहे। लेकिन मौलाना साहब चवनि था त हिन इतिहाद ठाहिण सां जेको बलूचिस्तान में ठहियो आहे कॉम्परस्तन सां गॾु वेठा आहिनि, कॉम्परस्तन सां, इन जो मतिलबु इहो न आहे त असीं PTI सां ॻाल्हियूं बंदि कयूं पिया। यस पर शायदि मौलाना फज़ल रहमान बि ॾिसणु चाहे थो त PTI ऐं इस्टेब्लिशमेंट जी जेके ॻाल्हियूं हलनि पियूं उहे किथे कहिड़े दग ते पहुचनि थियूं। हीउ जेको ख़ाकान अब्बासी साहिबु पार्टी ठाहे पियो, हीउ जेको मोहम्मद ज़ुबैर निकिरनि पिया, हीउ जेको ANP जहिड़ी पार्टी हाणे बिल्कुलु पंहिंजी स्टांस ऐं पोस्चरिंग चेंज करे पई। सफ़ा अहमद वली ख़ान त अहमद वली सफ़ा अवामी थी वियो आहे ऐं सख़्तु ॿोली ॻाल्हाए पियो। तमामु हीउ सभु इंडिकेटर्स आहिनि त ऑल इज़ नॉट वेल। उहो त पाण खे उहो ई नज़र अचे ऑल इज़ वेल, लेकिन इहो आहे त हिन में किथे न किथे W जेके आहिनि हाणे सवायूं थी वयूं आहिनि ऐं हू W वॼणु शुरू थी वयूं, आवाज़ अचनि पिया। हाणे सिर्फ़ु दुआ इहा कजे त ख़ैर ख़ूबी सां थी वञे। ऐं सभु ख़ैर ख़ूबी सां ॿ ऑप्शन्स अचनि था। इद्दत वारे केस में त इमरान ख़ान साहब खे केस फ़ैसिलो रिज़र्व थी चुको आहे, 27 तारीख़ ते ॿुधायो वेंदो, 25 तारीख़ सुभाणे छॾे परीं ॿुधाईंदा। पर आहे त हेॾे बि इंट्रस्टिंग ॻाल्हि, होॾां बि इमरान ख़ान साहब ॿाहिरि निकिरनि था ऐं पोइ छा सूरत हाल बीहे थी, पोइ त माना इट्स द ओनली पॉसिबिलिटी त माना ॻाल्हि ख़तमु न पोइ अगरि ॿाहिरि निकिता। सर जी हाणे तव्हां हिकिड़े इद्दत केस में फ़ैसिले सां इमरान ख़ान जी राही खे जी उमेदु लॻाए वेही रहिया, अहिड़ो कुझु कोन्ह थींदो। ख़ान किथे थो अचे ॿाहिरि तकड़ि में, ऐं ख़ान अगरि तकड़ि में ॿाहिरि त मुंहिंजो न ख़्यालु त अचे थो, पर अगरि ईंदो त बसि पोइ ॻाल्हि उहो ई थिए बि थींदी जेका आउं चवां पियो तव्हांखे, त शयूं वापसि करेक्शन मोड में वञनि पियूं। पर आउं नथो सम्झां, आउं इन करे नथो सम्झां त एतिरो तकड़ि में न थींदो इहो कमु। पोइ हीअं चई सघिजे थो त एट दिस पॉइंट 2 थॉट्स हलनि था पिया, ॿई फाइट था कनि। यस, अंदरि जेका लफ़्ज़ आउं दबली में दबली चाहियां थो त माना अंदरि इतफ़ाक़ राय न आहे, ख़ुदि पार्टियुनि जे अंदरि इतफ़ाक़ राय न आहे। आउं सम्झां थो बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं जेका मेन जेको पीपल्स पार्टी जे अंदरि स्ट्रक्चर आहे चेयरमैन बिलावल साहब, पर हुनजो मौक़िफ़ ऐं जेको पार्टी जा मामलात आहिनि उहे मुख़्तलिफ़ आहिनि। ईअं नवाज़ लीग जो सरबराह नवाज़ शरीफ़ आहे, पर नवाज़ शरीफ़ जो मौक़िफ़ जेको आहे अगरि हुनखे केरु अञा वञी पुठी ते हथु रखी पुछे त बसि ॻाल्हि कर त हू सफ़ा दर्द जा दास्तान खोले वेही रहंदो। त ईअं ई ॿियनि जॻहियुनि ते बि मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ राया ऐं मुख़्तलिफ़ मूंखे तव्हां हिन ॻाल्हि ते बि हैरान न थिजो त ओचितो अगरि नवाज़ शरीफ़ ओचितो अगर चाहे बयान दे या किथे को जिक्र करे तो क्यों नहीं बात हो सकती इमरान खान से, तव्हां हैरान न थीजो। बसि आउं एतिरो चाहियां पियो तव्हांखे, मूं को इन्फॉर्मेशन न आहे। आउं हिकिड़ी ॻाल्हि चाहियां पियो त शयूं अंदरि जेके इख़्तिलाफ़ात आहिनि हिन सॼे सिरिश्ते में, आउं हिकिड़ी पार्टी जी ॻाल्हि न पियो कयां, नवाज़ लीग जे अंदरि आहिनि, पीपल्स पार्टी जे अंदरि आहिनि, ऐं जेको आहे ख़ुदि पीपल्स पार्टी नवाज़ लीग विढ़िया वेठा आहिनि, ख़ुदि ANP जेको अधु इतिहादी हुई उहो निकिती पई वञे, जुडिशरी इस्टेब्लिशमेंट, हे सभु मामला जेके आहिनि। जुडिशरी में तव्हां रिमार्क्स नथा ॿुधो त कीअं कहिड़ा जज साहब, हाणे त वाज़े थिए थो कहिड़ो जज साहिबु कहिड़ी सोच सां सोच जो आमी आहे। हीउ सॼो जेको सेटअप आहे, सिरिश्तो आहे, इन में एतिरा पाण में हू आहिनि, फ्रिक्शन आहे जो मूंखे इहो नेचुरल न आहे त हीउ डिघो हली सघे। त पोइ ॿ शयूं थींदियूं आहिनि, हिकिड़ो थींदो आहे त हू सॼो सिरिश्तो कोलैप्स करे धड़ाम करे किरी पए, या ॿियो हूंदो आहे
त अंदरि को सैनर एलिमेंट हूंदो आहे जेको चवंदो आहे यार भला कंहिं ॻाल्हि को रस्तो कढूं को गस कढूं ॻाल्हि खे ठाहियूं त अगरि किथे ॻाल्हियुनि गस ठाहिण जी ॻाल्हि थींदी त हुनजो इब्तिदा तव्हांखे ख़ान मां जे रिलीज़ मां नज़र अची सघे थी उन ई हिन सॼे जेको थल ॿधी आयसि मां हिन जेको फ़ैसिलो आहे रिज़र्व सीटनि वारो इनखे बि तव्हां हिन सां जोड़े रखो पर इद्दत केस में बुशरा बीबी साहिब त रिलीज़ थी वेंदियूं न या उहो इन्हनि ते ॿिया कुझु अची वेंदो उन्हनि ते ॿियो को केस ई कोन्हे ठाहिण में घणी देरि लॻी थी ऐं बुशरा बीबी खे छॾे ॾींदा त छा कंदी इहो सिग्नल न आहे आउं नथो सम्झां अच्छा आउं नथो सम्झां बुशरा बीबी जी रिलीज़ जेका आहे सिग्नल आहे आउं सम्झां त बुशरा बीबी जी रिलीज़ प्योरली जुडिशियल मामिलो आहे बसि उहो ऐं उनखां पोइ ते ॿियो केस नथा कनि त पोइ इहो चइबो त ठीकु आहे अॻिते नथा वधूं छाकाणि त अॻिते वधण सां सवाइ जेतिरो बैकलैश अचे थो ज़ाहिर आहे उहो त घटिजे ई न पियो न जेको घणाई कानून ठाहे वरिता अथनि पर जी हा ख़ल्क़े ख़ुदा मुड़े ई नथी जी हा ठीकु आहे वरी महिरबानी साहिबु नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो वरी मिलंदड़ प्रोग्राम में